अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां जी होस्ट ज़ोया बलोच। नाज़रीन, उम्मीद आहे जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां। ऐं नाज़रीन, सुबह जो मौसम आहे, मॉर्निंग शो आहे, त सुबह जे हवाले सां असांजी हमेशह कोशिशि रहंदी आहे त सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। त सुठियूं ॻाल्हियूं ईअं त जीअं अख़लाक जेको आहे उहो बि वॾी अहमियत रखे थो। त अख़लाकनि जे करे माण्हू सुठो आहे त सभु असां सां प्यारु कनि था। ऐं असांजी जेका आहे न उहा ज़बान सुठी हुजणु खपे, असांजी ॿोली सुठी हुजणु खपे। असां कंहिंखे अहिड़ो को लफ़्ज़ न चई वठूं जेको उन्हनि खे हमेशह ज़िंदगी भर यादि रहे। त नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन्हनि जो असांखे ख़्यालु रखिणो पवंदो आहे। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे, इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखंदा आहियूं त असांजी पंहिंजी ज़िंदगी आसान थी पवंदी आहे। ऐं ॿी नाज़रीन शइ त असां पंहिंजे पाण खे ॿिए सां कंपेयर न कयूं। हमेशह इहो ईअं चवंदा आहियूं त जेको आहे न असां कंहिं कोई अहिड़ो रोल मॉडल आहे जंहिं जहिड़ा नथा थी सघूं, त असां उन जहिड़ा नथा थी सघूं छो जो असांजी नेचर उन सां मैच न कंदी। हा, बाक़ी उन जूं कोशिशूं आहिनि, उन्हनि जूं काविशूं आहिनि, उन ते असांखे अमल करणु घुरिजे, उन जी बाक़ाइदा असांखे पैरवी करणु घुरिजे। ज़ाहिर आहे जेके सुठियूं सुठियूं पर्सनैलिटीज़ आहिनि असांजी सिंध में हुजनि या पाकिस्तान में हुजनि, उन्हनि सभिनी खे असांखे फॉलो करणु खपे। छो जो सुठियूं जेके शयूं आहिनि या कंहिंमें जेका सुठाई आहे उहा अगरि असां कैच करे था वठूं, असां पंहिंजी नेचर में या पंहिंजी ज़िंदगी में आणियूं था त उहा तमामु घणी बहितरीनु आहे। पर बुरायूं जेके आहिनि या कमियूं कोताहियूं आहिनि त उन्हनि खां जेतिरो बि पासो कजे त ओतिरो बहितरु आहे। ज़ाहिर आहे इंसानु कॾहिं परफेक्ट न थी सघंदो, पर अहिड़ी का मेजर मिस्टेक न कजे जंहिंजो ज़िंदगी में पछतावो रहिजी वञे। नाज़रीन, अव्हां हमारे साथ प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां हमारे साथ प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं सलाहूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। ऐं नाज़रीन, मेहरान टीवी जी हमेशह कोशिशि रही आहे त सुबह मेहरान में सुठा सुठा गेस्ट इनवाइट कयूं जेके इल्म जे शौक़ सां नवाज़ियल हुजनि, जेके म्यूज़िक सां वाबस्ता हुजनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे डिपार्टमेंट खां तालुक़ु रखंदा हुजनि। अहिड़ियूं ई पर्सनैलिटीज़ असांजे प्रोग्राम में शामिलु थियूं आहिनि, उन्हनि जो असां तारीफ़ कराईंदी हलां। असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि अहमद नवाज़ इनकलाबी एडवोकेट आहिनि। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से डॉक्टर अली मुराद लंजवानी, भिटशाह जा पहिरियां PhD आहिनि। जी जी जी। उनखां पोइ असांजा 2 सिंगर्स आहिनि, उन्हनि सिंगर्स में जेको अदा सेंटर पे आहे क़ाइम लंजवानी फ़क़ीर अॻवान आहिनि। ॿिया जेके आहिनि अदा से आहिनि ख़ालिक ॾिनू लंजवानी फ़क़ीर। ऐं आख़िर में जेके असांजा अदा वेठल आहिनि से आहिनि दिलावर लंजवानी फ़क़ीर। ऐं सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं असांजे प्रोग्राम में आया। सभ खां पहिरीं अहमद नवाज़ इनकलाबी साहब, कीअं लॻो सुबह मेहरान में अची करे? सुबह जो मौसम आहे, सुबह जो मौसम आहे, यकीनन सुबह ख़ूबसूरती थींदी आहे। अॼु त उथंदे ई असांखे हिकु सुठी ख़बर मिली त मूड ई सुठो थी वियो, छो जो सिंध सूफ़ियुनि वलियनि बुज़ुर्गनि जी धरती आहे। त अॼु सिंध जूं समूरियूं जेके दरगाहूं आहिनि, सिंध जूं न बल्कि पूरे पाकिस्तान जूं समूरियूं दरगाहूं अॼु उहे खुली वियूं आहिनि। माण्हू जेके आहिनि उहे उते वञी करे विज़िट करे सघनि था। ख़ैर मुबारकूं समूरे पाकिस्तान खे, सिंध खे मुबारकूं हुजनि, छो जो असांजी ये धरती सूफ़ियुनि जी आहे। त असां सूफ़ियुनि वलियनि ते माना हर हफ़्ते न तॾहिं बि महीने में ज़रूरु उते जेको आहे वञूं था, चकर ॾियूं था ऐं उन्हनि खां जेका उते दुआऊं घुरूं था। त उन हवाले सां यकीनन मूड सुठो थी वियो ऐं वरी तव्हांजे हिन प्रोग्राम में आयासीं त हिकिड़ो माहौल महकियल मिलियो, तमामु सुठो लॻो अची करे। डॉक्टर लंजवानी साहब, कीअं लॻो सुबह मेहरान में अची करे? बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाजिब ओॾियाई मंगा, माना जेॾो पालणहार जो, जेॾो ख़ालिक जो, जेॾो क़ादिर जो, जंहिं पूरी काइनात तख़लीक़ कई आहे, उन जो नालो मुख़्तलिफ़ मज़हबनि में कहिड़ो बि माण्हू चवंदा हुजनि, भिटाई असांखे इहो ॿुधायो आहे त जंहिं पूरी काइनात खे, जंहिं इंसानियत खे ख़ल्क़ कयो आहे, जंहिं चरंद परंद खे ख़ल्क़ कयो आहे, असां सुबुह मेहरान जे हिन प्रोग्राम में उन मालिक जे नाले सां शुरूआत कयूं था। दुआया अंदाज़ में ऐं तव्हां सां 2 लफ़्ज़ ज़रूरु चवणु चाहींदुसि। जेॾो तुंहिंजो नाव बाजिब ओॾियाई मंगा, रे थंभे रे थूणीअ तूं छपर तूं छांव। ॾिसो न, छपर, छांव, सतर इहे उहे आहिनि जेके इंसान जूं उणायूं, मठायूं, कचायूं, ऐब ढकींदियूं आहिनि। त पालणहार उन हस्तियुनि जे सदके जिन दरगाहुनि जा दर पूरी इंसान ज़ात लाइ, फ़क़ति मुस्लमाननि लाइ न, फ़क़ति शीअनि जे लाइ न, फ़क़ति अहल सुन्नत वारनि जे लाइ न,
पर जेके हिंदू आहिनि, ईसाई आहिनि, सिख आहिनि, हर मज़हब जे माण्हू जे लाइ जेके दरगाहूं, छो जो उन्हनि दरगाहुनि जी जेका निस्बत आहे उहा पालणहार सां सिधी तरह आहे। उन्हनि ज़िक्र जे ज़रिए, पंहिंजे इबादतनि जे ज़रिए मालिक सां रुजू कयो आहे। हाणे पूरी मख़लूक वरी उन्हनि दरगाहुनि तां सदाईं उहो फैज़ ऐं उहे दुआऊं हासिलु कंदी रहे थी। असां दुआ घुरूं था त इहे दरगाहूं सदाईं खुलियल हुजनि। ही जेका वबा पूरी दुनिया में, पाकिस्तान में ऐं असांजी सिंध में जन इलाही ख़ानदान उन मां मुतासिर थिया, उन मां असांखे जल्द निजात हासिलु थिए ऐं असांजे दिलनि जूं सरहदूं वसी थियनि। मुंहिंजा मालिक असांजे दिलनि जूं सरहदूं वसी थियनि। आॾो चिकण चाढ़, ॾिसो तव्हां भिटाई खां जेकॾहिं दुआ घुरो था, शाह साईं चए थो आॾो माना साम्हूं, चिकण चाढ़, पाणी जी चाढ़ आहे, मुंहिंजी मौज न सहे मकड़ी। मेड़े मठायनि जा बेहद चाढ़ियम बार, कपर कारूं भार उकारी एहसान से। मुंहिंजा मालिक असां में इलाही उणायूं आहिनि, असां में इलाही मठायूं आहिनि। हाणे मकड़ी लफ़्ज़ आहे ॿेड़ी, शाह साईं उनखे इस्तेमालु कयो आहे। त हूअं असां ॾिसो असांजे दिलनि जूं सरहदूं वसी थियनि। असां मुंहिंजे मालिक जे सदके में जेके हींअर इंसान सफ़र कंदड़ आहिनि उहे ख़ैर सां हिन माना दुआ जे सदके, भिटाई जी दरगाह जे सदके उहे ख़ैर सां सफ़र कनि। जेके तइलीमी इदारनि में माण्हू आहिनि उहे पंहिंजे तंदुरुस्त ज़हन सां ॿारनि खे पढ़ाइनि ऐं उन सां गॾोगॾु जेके नियाणियूं असांजूं अधियूं ॻोठनि में, शहरनि में, ॿहिराड़ियुनि में जिते जिते जिन कमनि सां वाबस्ता आहिनि, अलाह साईं उन्हनि जो पर्दो रखे, उन्हनि जी लज रखे, भिटाई जे सदके में ऐं मदीने वारे जे सदके में। ऐं असां उन सॼे कम जी इहो आगाज़ कयूं था। ऐं हीउ जेको सुबुह महिराण जो प्रोग्राम आहे, साईं ग़ुलाम नबी मोराई साहिबु, अदा ग़ुलाम मुर्तज़ा साहिबु ऐं असांजो नाज़ सहतो साईं साहिबु ऐं ॿिया जेको सत अॼु तव्हां ऐं उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ी भिटाई जे दर तां ख़ासि दुआ आहे त तव्हां सदाईं शाद आबाद रहो। छो जो ही असांजा जेके लम्हा आहिनि इहे असांजा ज़िक्र में, इबादत में, भिटाई जी दरगाह जे दर खुलण जी निस्बत सां ॻंढियल आहिनि। आउं सम्झां पियो ही असांजूं जेके चंद घड़ियूं हूंदियूं तव्हां सां गॾु इहे बि इबादत में मुंहिंजो मालिक शुमार कंदो ऐं असां सभु तंदुरुस्त ज़हन सां माण्हुनि सां गॾिजी रहंदासीं। आमीन। ॾाढो सुठो लॻो ऐं अॼु दरगाहूं बि खुलनि पियूं। जी जी बिल्कुलु। त उन्हनि जूं तव्हांखे मुबारक हुजनि, बल्कि असांजा जेके व्यूअर्स आहिनि, असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि सभिनी खे जेको आहे न प्यारनि खे मुबारक हुजे। त अॼु दरगाहूं खुलनि थियूं, ज़ाहिरा दरगाहूं जॾहिं खुलंदियूं आहिनि, जीअं मां ॻाल्हि कई त हर मज़हब जो माण्हू ख़ुशि थींदो आहे ऐं असांजो हिकिड़ो उन्हनि सां प्यार आहे, असांजे दिलनि में उन्हनि लाइ हिकिड़ो बाक़ाइदे अलॻि सां जेको उन्हनि सां हिकिड़ी दिलि आहे। ऐं भिटाई जी वाई सां असां जेको आहे न शुरूआत बि कंदासीं त छो जो अॼु दरगाहूं खुली रहियूं आहिनि। जीअं दाचा जोड़ जान जूं जॾहिं जोड़िया
करीम ते तो चयाई अना मौला कंत महबूबी उताई लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे लिखी ॾिनाई ॿई सरायूं सैयद खे वहदहु ला शरीक लहू जॾहिं चयो जन तल मञो मोहम्मद कारणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साणियन तॾहिं मझा तन तड़के लिया शरीक लहू जा थो चवई मोहम्मद कारणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो मजाली तो मजाली वो ता तू वञो की लाई सिर में लिखे ता तू वञो की नाई सिर में लिखे वहदहु ला शरीक लहू जल्लू तो से ईमान वहदहु ला शरीक लहू तल मञो मोहम्मद कारणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कल्ब साण इंसान उफाक में फरमान वतड़ कहलो लिया उफाक में फरमान वतड़ कहले ओलिया उफाक में फरमान वतड़ कहले ओलिया वतड़ कहलो लिया सुतड़ व्या सालिम कहलिया सुतड़िया साल में हे क्या एक थया दसे आलिम उबे बालिम आगे क्या उबे बाबल में आगे
क्या गही माशाल्लाह जज़ाकल्लाह माशाल्लाह। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स जी। अहमद नवाज़ इनकलाबी हीअ जेका यूनिवर्सिटी जी सूरत हालात फीस वग़ैरह वधी वियूं आहिनि, वरी जेको आहिनि शागिर्द एहतिजाज बि कनि था, छा था ॾिसनि सूरत हाल खे? हींअर यकीनन हिकिड़ी उहा अजीब सूरत हाल थी वई आहे। ख़ासि करे हिन में जॾहिं ही कोविड हुई, यूनिवर्सिटी मुकमिल बंदि हुई, हुन जा समूरा इदारा बंदि आहे, त को अहिड़ो ख़र्च वग़ैरह बि न थियो आहे। जॾहिं हो सभु शइ हो ई बंदि,
त हींअर अचानक सां इहो थियो जो यूनिवर्सिटी 30% जेको आहे उहा फीस वधाए छॾी। जीअं हींअर माहौल जुड़ियो, फीसियूं जमा पियूं थियनि, त उहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि हुई। त जॾहिं तव्हां प्रोस्पेक्टिव में लिखियो आहे त 15% हर साल जेको आहे उहा घटि कंदासीं, उनजे बजाय जॾहिं इदारा बंदि आहे, ट्रांसपोर्ट न हली, कोई ख़र्च बि न आहे थियो, हॉस्टल बंदि पिया, सभु शागिर्द घर हुआ, उन सूरत हाल में तव्हां 30% वधाए था छॾियो। होॾां कोविड लॻी पई आहे, माण्हू बेरोज़गार जेको आहे उहो फीसूं शागिर्द भरे न पिया सघनि, त शागिर्दनि यकीननि उन ते रेज़िस्ट कयो, उहे निकिरी आया रोडनि ते, उन्हनि एतिजाज कया। पोइ मुख़्तलिफ़ हिकिड़ो टकराव वारी सूरत हाल थी वई, त हिकु तरफ़ जेको आहे यूनिवर्सिटी थी वई, हिकु तरफ़ समूरा कॉलेजिस जेके स्टूडेंट हुआ उहे थी विया। त हुननि चयो भाउ असांजो राइट आहे, तव्हां असांखे लिखत में ॾिनो आहे, तव्हां पंहिंजे हुन में लिखियो आहे, तव्हां हीअ ग़लति पिया कयो। इदारनि खे जेको अहिड़ी पॉलिसी न ठाहिणु खपे जेका उहा तइलीम दुश्मन थी वञे, छो जो इन ते त को माना पढ़ी न पियो सघे न स्टूडेंट, या फीस न हूंदी किथां ईंदो। हिकु त ॿाहिरियां लिखा अचनि पिया, हिकिड़ी गुरबत वारी सूरत हाल लॻी पई आहे। त उन ते जेको रेज़िस्ट थी, एतिजाज थिया, पोइ पीपल्स पार्टी जा मिनिस्टर बि उन में आया, ॿियनि बि उन्हनि लाइ ॻाल्हियुनि करण जी कोशिशि कई, पर अञा ताईं मामिलो हल न आहे थी सघियो। ऐं मुंहिंजी जेका ज़ाती नुक़्ता नज़र उहा ई आहे त यूनिवर्सिटी खे इन क़िस्म जो जेको फ़ैसिलो आहे उहो वापसि वठणु खपे, ऐं तइलीम दुश्मन को बि फ़ैसिलो न करणु खपे। ऐं शागिर्दनि सां वेही करे सलाह मशवरे सां, जेकॾहिं को अहिड़ो क्राइसिस आयो बि आहे इदारे जे अंदरि, त वेही करे उन मसइले खे पोइ बि एतिरो नथो वधाए सघिजे जो माना फीस स्टूडेंट भरे ई न सघनि। त उन हिसाब सां सॼी इंतिज़ामिया खे वेही ॻाल्हियूं करणु खपनि। बाक़ी शागिर्द रोडनि ते आहिनि, ऐं असां सम्झूं था शागिर्द राइट आहे उन्हनि जो, ऐं हक़ु पिया घुरनि, उन्हनि खे एतिजाज करण जो पूरो हक़ु आहे। ऐं असां बि ज़ाती तौर ते उन्हनि खे ओन बि कयूं था, उन्हनि खे सपोर्ट बि कयूं था। ऐं इंतिज़ामिया खे पहिरीं बि असां इहा घुर करे चुका आहियूं, ऐं अॼु बि तव्हांजे हिन प्रोग्राम जे थ्रू बि इहो मैसेज हूंदो त हीउ जेको फ़ैसिलो आहे उहो वापसि वठो, ऐं समूरा फ़ैसिला जेके बि तव्हां करणु वञो था उहे शागिर्दनि जे हक़ में कयो। छो जो असांजे मुल्क जे अंदरि पहिरीं तइलीम एतिरी घटि आहे जो असां दुनिया सां मुक़ाबिलो हिन वक़्त ताईं न पिया करे सघूं। जेकॾहिं असां पंहिंजे स्टूडेंट खे पाण प्रमोट न कंदासीं, उन्हनि खे उत्साह न ॾींदासीं, इन क़िस्म जा टार्चर ॾींदासीं, त यकीननि असांजो शागिर्द को सुठा जेके आहिनि उहे नतीजा ॾेई न सघंदो। असांखे टैलेंटेड आहे, अगरि उनखे असां सपोर्ट कयूं त घणो अॻिते निकिरी सघे थो। डॉक्टर अली मुराद साहब छा चवंदा हुआ इन ते, त हीउ जेको इशू आहे इन ते अव्हां छा चवणु चाहींदा? ॾिसो, मुंहिंजो असल मां इन सॼे जेको असांजे मुआशिरे में मौजूदा सिस्टम आहे तइलीम जो, हेसी ताईं अगरि तव्हां पाकिस्तान जूं तइलीम जूं एजुकेशन पॉलिसीज़ पढ़ंदव त आउं सम्झां कोई 9-11 खनि 12 खनि ताईं पॉलिसीज़ ठहियूं आहिनि। पहिरीं 1947 में, वरी उनखां सॼो सिलसिलो 2017 ताईं पॉलिसीज़ जुड़ंदियूं आहियूं। हाणे इन मामले खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव ऊन्हाई सां, त इहो प्राइमरी सतह खां बिगाड़ शुरू थियो आहे। ठीकु आहे, ॾिसो प्राइमरी सतह खां तव्हांजा जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, अॼु बि जेकॾहिं पाण यादि कयूं त पंहिंजो 80-90 वारे ॾहाके में उस्ताद जेके हुआ उहे हाज़िर हूंदा हुआ स्कूलनि में। ऐं ॾिसो, मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे हिकिड़ी तजिया कंहिं हिकिड़े नुक़्ते ते न, पर उनखे हिकिड़ो तजियो जीअं कजे, त उन में उस्ताद जी बि ॻोठनि में इलाइक़नि में इज़त हूंदी हुई। माना ईअं सम्झो त उस्ताद खे हिकिड़ो चङो मुड़ुसु ॻोठ जो सम्झो वेंदो हो। जे संगावती जा फ़ैसिला हूंदा हुआ या ॿिया के झगड़नि जा हल करण जा फ़ैसिला हूंदा हुआ, त उस्ताद खां राय वरिती वेंदी हुई। रीज़न कहिड़ो हो, सबबु कहिड़ो हो, त उन वक़्तु उस्ताद स्कूलनि में पढ़ाईंदा हुआ, ऐं ही कमर्शियल जेको सिस्टम आहे इहो कोन हो, ऐं असांजा गवर्नमेंट जा स्कूल आबाद हुआ। हाणे सूरत हाल इहा थी वई आहे त ॾिसो, जेकॾहिं तव्हां ही सिस्टम तव्हांजो बॉटम टू टॉप ऐं टॉप टू बॉटम हिकिड़ो कड़ियल आहे पाण में, माना स्टेप बाय स्टेप। हाणे तव्हां जेकॾहिं प्रॉब्लम खे ॾिसंदो त तव्हांखे इहो प्राइमरी लेवल ते तव्हांखे प्रॉब्लम नज़र ईंदो, छो जो असां वरी तव्हां मुंहिंजी का जेके प्राइवेट स्कूल आहिनि या जेके प्राइवेट इदारा आहिनि उन्हनि सां का ज़ाती ऐं उन ते कोन थो वञा, पर ॻाल्हि कयूं था तइलीम जे डिलीवर करण जी, छो जो तइलीम बुनियादी तौर ते हिकिड़ो कमाई वारो शोबो न आहे, इट इज़ अ सर्विस थ्रू आउट द वर्ल्ड। दुनिया में बि जेकॾहिं ॿिया जेके असांजा एडवांस कंट्रीज़ आहिनि उन्हनि में बि ॾिसंदो तइलीम हिकिड़ी सर्विस आहे,
जंहिंमां असां कमाई जा ज़रिया न ॻोल्हियूं, पोइ चाहे उहो स्कूल हुजे, कॉलेज हुजे या यूनिवर्सिटी हुजे। हाणे सिस्टम ई तव्हांजो सॼो जेॾी महिल हुन में अची वञे त पोइ ज़ाहिर आहे अहिड़े क़िस्म जा इशूज़ तव्हांखे ईंदा रहंदा। नंबर 1 इहा ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि त जीअं अदा ॻाल्हि कई शागिर्दनि खे पंहिंजे हक़नि जी तलाश लाइ जाखोड़ करण जी, त इहो हुननि जो बुनियादी हक़ आहे। असां वटि कुझु अहिड़े क़िस्म जो तासुर बि मौजूदु आहे तइलीमी इदारनि में, सियासत जे मैदान में, हर तव्हां ॾिसंदो पहलू में इहा ॻाल्हि आहे त जेके प्रेस्ड माण्हू आहिनि, जेके वीचारा सफ़ा ॾुतड़ियल माण्हू आहिनि, अगरि उहे आवाज़ उथारीनि था त उनखे मनफ़ी ऐं नेगेटिव चयो वेंदो आहे। ईअं न आहे, आवाज़ हमेशह उथंदो आहे, माना इन जो मक़सदु आहे उते का ॾुख, का तकलीफ़, का पीड़ाव आहे। मुंहिंजो इहो नज़रियो आहे ज़ाती तौर ते त जेके असांजा पॉलिसी ठाहिण वारा माण्हू आहिनि, जेके मुल्क खे हलाइण वारा माण्हू आहिनि, जेकॾहिं किथां को पीड़ाव उथंदड़ आहे त उन पीड़ाव खे तलाश कनि, उनखे हल कंदा त आवाज़ ऑटोमेटिकली घटिजी वेंदो आहे। बजाए जो तव्हां उन जो हल न ॻोल्हियो ऐं माण्हुनि खे तव्हां इंडिविजुअली प्रेस कयो, आउं सम्झां पियो उहा हिकिड़ी ग़लति स्ट्रेटेजी आहे। सिंध ते सदाईं इहा ॻाल्हि हूंदी आहे त सिंध जा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। ख़बर तव्हांखे आउं ॿुधायां, तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो, जेकॾहिं तव्हां माइग्रेशन जो सिलसिलो रुगो अंग अखर खणो, तइलीमी हिसाब सां बि पंहिंजी जाइ ते, पूरी दुनिया, अफ़गानिस्तान, ईरान, ॿियनि मुल्कनि खां, पाड़ेसरी मुल्कनि खां, इंडिया मां जेके बि माण्हू आया आहिनि, सभ खां वधीक हिन ख़िते पंहिंजी हंज में वरिता आहिनि। चाहे उहो पठान हुजे, चाहे उहो मुहाजिर हुजे, चाहे उहो कंहिं ॿिए रंग नसुल सां रहंदड़ हुजे। पोइ जंहिं हिन धरती खे ओन कयो उहो ख़ुशि आबाद आहे, पर अञा ताईं के अहिड़ा फैक्टर आहिनि जेके सालनि खां हिते रहंदे बि हिन धरती खे ओन नथा कनि। असां ॾिसो भई, आवाज़ जॾहिं तकलीफ़ ईंदी त आवाज़ ईंदी न तव्हांखे। पोइ इन जे करे इहो हिकिड़ो नेगेटिव इंडिकेटर कोन्हे, जीअं अदा ॻाल्हि कई, इहो हिकिड़ो पॉज़िटिव इंडिकेटर आहे। उन खे तव्हां सॉल्व कयो। ईअं न हुजे जो तव्हांजा जेके पर्सनल ट्रबल्स आहिनि, तव्हांजा ज़ाहिर आहे जेके हुकूमत में माण्हू वेठल आहिनि, जिन जा जेके अगरि यूनिवर्सिटी में को हेड वेठल आहे त उहा उनजी ज़िम्मेवारी आहे, उनजी ज़िम्मेवारी कोन्हे त हू मथे सियासी सिस्टम आहे, उन ताईं उहा ॻाल्हि पहुचाए, हिकिड़ी पूरी चैन आहे न। पर ईअं न आहे जो उन्हनि खे माण्हू वरी का साज़िश करे उन्हनि खे तितर बितर करे छॾे, छो जो उहे वरी रीऑर्गनाइज़ थी वरी रीअटेम्प्ट कंदा। इहो ई आहे त अगरि पहिरीं ज़ाहिर शागिर्दनि ॻाल्हायो हूंदो, जॾहिं उन्हनि जो मुतालबो न मञियो वियो तॾहिं हू रोडनि ते निकिरी आया। पर अञा बि जेको आहे शागिर्द जेके आहिनि, बिल्कुलु तव्हां रुगो फीस जो मसइलो न आहे, शागिर्द हमेशह यकीन कंदो उस्ताद जे रहम करम ते हूंदो आहे, ऐं नंढा नंढा प्रॉब्लम सॉल्व करे 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 पोइ माण्हू जेके वधीक टीचिंग कॉन्टेंट्स आहिनि उहे डिलीवर कंदो आहे। जॾहिं नंढा नंढा प्रॉब्लम ई माण्हू कंहिं शागिर्द जा नथो सॉल्व करे सघे, पोइ तव्हां वॾा जेके प्रॉब्लम या टीचिंग कीअं हुननि खे डिलीवर कंदो? आई थिंक द स्टाफ इज इनकेपेबल इफ समवन इज डूइंग दिस। जेके मसला आहिनि उन्हनि जो हल ज़रूर ॻोल्हणु खपे। अच्छा, इनकलाबी असां सां गॾु छा चवणु चाहींदा त क़ौमीद आहे, क़ौमी जी किरण जागे थी त असल में छा आहे त साईं वारी ॻाल्हि खे आउं कंटिन्यू कयां त वाक़ई शागिर्दनि पहिरीं केतिरियूं मुलाक़ातूं वीसी समेत, कंट्रोलर समेत, सभिनि जेके बि इंतिज़ामिया आहिनि उन्हनि सां करे चुका आहिनि। उन्हनि में पाणी जो मसइलो हुजे, हॉस्टल जे अंदरि ॿिया इशूज़, लाइट जो मसइलो हुजे, त उन्हनि ते केतिरियूं मीटिंगूं करण खां पोइ हू इन नतीजे ते पहुता त को मसइलनि जो हल हिननि वटि आहे कोन, ऐं असांखे इग्नोर कया पिया कनि मुसलसिल। शागिर्दनि जो इहो मौक़िफ़ आहे। उनखां पोइ हुननि सम्झो त हाणे जॾहिं ही बि न पिया कनि जेके निजी मुलाक़ातूं पियूं थियनि, त छो न असां पंहिंजे आवाज़ खे समूरे सिंध जे आॾे रखूं त असां जेके सिंध जो मुस्तक़बिल आहियूं, पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहियूं, असां सां ही वेदन पई थिए, असां बार बार मुलाक़ातूं कयूं आहिनि। उनखां पोइ हुननि फ़ैसिलो करे रोडनि ते निकिरिया। मां सम्झां थो हुननि जो ज़बरदस्त फ़ैसिलो अॼु हुननि खे समूरी सिंध ओन करे चुकी आहे। जेके बि सियासी तंज़ीमूं आहिनि, शागिर्द तंज़ीमूं आहिनि, उहे सभु हुननि खे ओन पियूं कनि, ऐं हुननि सभिनि जो गॾियल मौक़िफ़ हाणे इहो ई आहे त हिननि शागिर्दनि जा मसइला हल कयो। ऐं सिंध यूनिवर्सिटी मुसलसिल मसइलनि जो शिकार रहंदी पई अचे, ऐं हुन में हिकिड़ो मसइलो हल पियो थिए त ॿियो पियो थिए, कॾहिं ट्रांसपोर्ट वारनि जा मसइला आहिनि त कॾहिं कहिड़ा मसइला आहिनि, सदाईं थींदा पिया। हाणे बि हीउ जेको मसइलो आहे हिन ते वेही करे
ॻाल्हियूं थियणु खपनि। ईअं न थिए को पीपल्स पार्टी जो मिनिस्टर अचे त उहो शागिर्दनि खे दाबा ॾेई वञे, को इंतिज़ामिया जो माण्हू अचे, को प्रोफेसर जो कमु हूंदो आहे ॿारनि खे पढ़ाइणु, प्रोफेसर जो कहिड़ो कमु हूंदो आहे उहो अची करे हुनजे मौक़ुफ़ खां डिनाए करणु त हीअ जेके आहिनि शागिर्द कान आहिनि, हीअ दहशतगर्द आहिनि, इन क़िस्म जा मौक़ुफ़ जेके अचनि था त उहे यकीनन ॾुखारो पिया कनि सभिनि खे। त शागिर्दनि खे जेके तव्हांखे सुभाणे हली करे लीड कंदा, जेके तव्हांजे फ्यूचर जो सरमायो आहिनि, जेके तव्हांखे ओन कंदा, उन्हनि खे तव्हां इहो टैग पिया हणो अॼु सां ई, जेके इदारनि में वेठा आहिनि सुभाणे हू छा तव्हांजे लाइ करे सघंदा। अच्छा, शागिर्द जी रेस्पेक्ट करणु खपे, छो जो शागिर्द जी ख़बर न हूंदी आहे त ही कहिड़ी पोस्ट ते सुभाणे हायर थियण वारो आहे, कहिड़ी ख़बर जेको साम्हूं के पोस्ट ते आहे त उन खां बि वॾी पोस्ट ते वञण वारो हुजे त उनजी बि काफ़ी इज़त केतिरा त ॾिठा हूंदा न त जेको प्रोफेसर हूंदो आहे उनखे दॿाए करे उनजी अहलियत खे न मारिजे। अच्छा, इन खां अलावा ॿिया कहिड़ा इशूज़ आहिनि, ट्रांसपोर्ट खां अलावा, पाणी खां अलावा, या हॉस्टल जा ॿिया इशूज़ या यूनिवर्सिटी जा? हूअं त ओवरऑल सॼी सिंध में तइलीम जो हिकिड़ो वॾो माफ़ियाऊं आहिनि न। पाण जेके ॻाल्हि कयूं त जीअं साईं प्राइवेट कॉलेजिस या स्कूलनि जी जीअं ॻाल्हि कई त उते बि माफ़ियाऊं वेठियूं आहिनि। उहे जॾहिं बंदि आहे कोविड में त उन्हनि बि फीसूं वधाए छॾियूं, एतिरियूं वधायूं आहिनि जो सफ़ा उन्हनि बहाए करे छॾियूं आहिनि। ऐं उन्हनि वटि वॾो मसइलो इहो आहे त उहे ॿोलीअ खे पोइ न पिया कनि ऐं ॿिया मसइला, हिकिड़ी माफ़िया वेठी आहे। ऐं मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त इन ते जेको आहे उहो हिकिड़ी कमेटी ठहणु खपे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां, जेका उहा मुस्तक़िल बुनियादनि ते हिकिड़ो लॉ ठाहे जेको उनखे ॾिसंदो रहे, नज़रसानी उन ते जेका रखे, हिकिड़ी कमेटी हुजे ऐं त जीअं उन्हनि सॼिनि शयुनि ते कंट्रोल थी सघे। बाक़ी यूनिवर्सिटी जो त हिकिड़ो अलॻि सां उहो आहे त फेडरल में उहे अचनि था, गवर्नर जे अंडर में आहिनि, त उन ते बि जेको आहे नज़रसानी करणु खपे इन्हनि क़िस्म जे फ़ैसिलनि ते। ऐं जेके बि फ़ैसिला आहिनि जीअं हिननि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि तंज़ीमनि में तव्हां ॾिसो टीचर्स जी उते तंज़ीम आहे, प्रोफेसरनि जी तंज़ीम आहे, पर स्टूडेंट तंज़ीम न आहे, स्टूडेंट ते उते बैन आहे। छाजे करे बैन आहे? जो शागिर्द जेको आहे उहो हर ख़राबी ते ॻाल्हाईंदो आहे। शागिर्द जेको नौजवान आहे न, नौजवान जो हिकिड़ो ख़ाली दिमाग़ हूंदो आहे ऐं उहो पढ़े थो ऐं शयुनि खे सम्झे थो त पोइ हुनजो हिकिड़ो जज़्बो जागे थो, उहो रेज़िस्ट थो करे। त हुननि छा कयो आहे, उनखे रेज़िस्टेंस खे ख़तमु करे उनखे बैन करे छॾियो आहे। त इन खां जेको पहिरीं त शागिर्द यूनियन तां पाबंदी ख़तमु थियणु खपे त असां सुठाईअ तरफ़ वञी सघूं था। ऐं उनखे जेको आहे पंहिंजे शागिर्दनि खे ऑन करणु खपे। त इन्हनि शयुनि ते असांखे सोचणु खपे, जेके बि ज़िम्मेवार धुरियूं आहिनि ऐं जेके बि फ़ैसिला थियनि था उन्हनि में शागिर्दनि जी निमाइंदगी हुअणु लाज़मी आहे। त जेका कमेटी ठाहियो था उन्हनि में शागिर्दनि जा ॿ चारि जेके सीनियर दोस्त हुजनि उन्हनि खे विहारे उन्हनि जी निमाइंदगी करायो ऐं उन्हनि खां पोइ गॾियल जेको फ़ैसिलो थींदो त को टकराव बि न थींदो ऐं को अहिड़ो फ़ैसिलो बि न थी सघंदो जेको शागिर्दनि जे मुखालिफ़ हुजे या टीचर्स जे मुखालिफ़ हुजे। असां नथा चाहियूं त शागिर्दनि सां ज़ुल्म थिए या टीचर सां, असांजे लाइ सभु अखियुनि ते, छो जो प्रोफेसर ई त हूंदा जेके डिलीवर कंदा उन्हनि खे पढ़ाईंदा। असांजा दुनिया बि जे अंदरि उहे ई मुआशिरा तरक़ी कंदा आहिनि जेके पंहिंजे उस्तादनि जी रेस्पेक्ट कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा दुनिया जे ॿाहिरनि मुल्कनि में त उते जॾहिं को प्रोफेसर गुज़रंदो आहे त सॼी ट्रैफिक साइड थी वेंदी आहे त प्रोफेसर गुज़री वञे, हुननि वटि इहा रेस्पेक्ट मैट्रिक में असां हिन जो हिकिड़ो सबक़ बि पढ़िया आहियूं, अ गुड टीचर, उन में बि आहे त टीचर जी केतिरी इज़त हूंदी आहे ऐं उनखे कीअं, अगरि ट्रैफिक अगरि ट्रांसपोर्ट आहे लोकल, उन में अगरि शागिर्द आहे त उनखे कीअं थो जाइ ॾे। शागिर्द त चयो पर जेको आम माण्हू आहे त उहो बि उनजी केतिरी इज़त करे थो। ज़ाहिर आहे सभई इज़तूं एतिराम उस्ताद लाइ आहिनि, पर जेका अवां ॻाल्हि कई त शागिर्दनि जो बि ख़्यालु करणु खपे, उन्हनि जे टैलेंट खे न मारणु खपे ऐं उन्हनि जी रज़ामंदी सां जेके फ़ैसिला थियनि था त इहो हिकिड़ो शऊर चइबो त इन सां न जहिड़ा थींदा। ऐं वरी जेकॾहिं शागिर्द जज़्बाती थिए थो त उनखे थधो करण वारो या उनखे मञाइण वारो बि उस्ताद ई हूंदो आहे, छो जो उस्ताद जे कंट्रोल में शागिर्द हूंदो आहे। छो जो जॾहिं ॿार आहे त ॿार पेरेंट्स खां मथे न हूंदो आहे, जे शागिर्द बि प्रोफेसर खां मथे न हूंदो आहे। त इहो गॾिजी जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे ॾाढा सुठा ऐं सही अंदाज़ सां थी सघंदा आहिनि। गुफ़्तगू जारी रहंदी ऐं जेको आहे न ब्रेक वठण बि लाज़मी आहे। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि वेंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। अच्छा डॉक्टर साहब, अवां पीएचडी बि कई आहे, पीएचडी कहिड़े टॉपिक ते आहे? मुंहिंजी पीएचडी आहे समाजियात जे शोबे मां, सोशियोलॉजी मां। टॉपिक आहे इन एनालिसिस ऑफ सोशल वैल्यूज़ एंड ट्रेडिशंस ऑफ सिंधी सोसाइटी एज हाईलाइटेड इन द पोइट्री ऑफ हज़रत शाह लतीफ़। मुंहिंजो इहो थोरो हो आइडिया त असांजे सिंध जा समाजी क़दुरु, जीअं महिमान नवाज़ी आहे
ईमानदारी आहे, भाईचारो आहे, माण्हुनि खे इज़त ॾियणु आहे, माण्हुनि खे पंहिंजे जीअ में जायूं ॾियणु आहे, इहे जेके वैल्यूज़ आहिनि, इंसानी क़दुरु आहिनि, इहे शाह साईं पंहिंजे शाइरी में या रिसाले में कहिड़े तरीक़े सां बयानु कयूं आहिनि। ॿियो वरी रीतूं ऐं रस्मूं आहिनि, रवायतूं, रीतूं, रस्मूं, छो जो रीतूं रस्मूं तव्हांजे नसलुनि खां हलंदड़ हूंदियूं आहिनि ऐं अॼु बि तव्हांजे नसलुनि में, असांजे मौजूदा नसलुनि में गुज़िरियल दौरनि जूं जेके रस्मूं हलंदड़ आहिनि, सिंध में शाह साईं कहिड़े तरीक़े सां पंहिंजे हुन में बयानु कयूं आहिनि। दुनिया ॿी में जीअं मिसाल तौरु अगरि असां हर मुल्क जूं ॾिसंदासीं त उन्हनि जूं पंहिंजूं वैल्यूज़ हूंदियूं आहिनि। अमेरिका जी असां ॾिसूं, ईरान जी ॾिसूं, इंडिया जी ॾिसूं या ॿिया जेके मुल्क आहिनि, ऑस्ट्रेलिया, हर क़ौम, हर मुल्क जूं पंहिंजूं रीतूं रस्मूं ऐं वैल्यूज़ हूंदियूं आहिनि। मिसाल आउं तव्हांखे हिकिड़ो नंढो ॿुधाए वञा त जे अमेरिकन वैल्यूज़ में इहो अचे थो त तव्हां माना पंहिंजी जेका फ़तेह आहे उहा जल्द हासिलु कयो ऐं थोरो माण्हुनि ते डोमिनेंट रहो। वरी जेके ब्रिटिश माण्हू आहिनि उहे पंहिंजी फ़तेह जे लाइ कोशिशि कनि था पर मिज़ाज में थोरो बैलेंस्ड हूंदा आहिनि। ईअं सिंध जो जेको मिज़ाज आहे, सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे तव्हां सिंध जी बहिराड़ी जो रंग रूप अॼु बि वञी तव्हां ॾिसंदव, एतिरनि मुश्किलातुनि जे बावजूदि अॼु बि तव्हांखे माणपो, इंसानियत, क़दुरु ऐं औरत खे इज़त ॾियणु, या इहे तव्हांखे रस्मूं अॼु बि उते मिलंदियूं। ऐं उन खां अलावा जीअं पाण तइलीम जे शोबे जी ॻाल्हि कई पए त तइलीम ऐं इल्म जे लाइ जाखोड़, उहो इल्मु जंहिंमें तव्हांखे कंहिं रुहानियत सां निस्बत हुजे। ॾिसो तव्हां विच में हिकिड़ी ॻाल्हि कई त भई कहिड़ो सबबु आहे जंहिंजे करे असांजा शागिर्द बि मुंतशिर थियनि था ऐं उस्ताद बि सुस्त थी वेंदा आहिनि, चुस्त कोन्हनि। इहो हाणे मुंहिंजो जेको नज़रियो आहे, आउं जंहिं ॻाल्हि खे माना फॉलो कयां थो, जीअं छो जो हर जेको तइलीमदान हूंदो आहे उनजो पंहिंजो नज़रियो आहे। मिसाल तौरु जीअं हिकिड़ो जॉन डेवी एजुकेशन जो फिलासफ़र आहे, उहो चए थो त तव्हांजो करिकुलम अहिड़ो हुजे जेको रिजिड न हुजे, फ्लैक्सिबल हुजे, ॿार जी ज़रूरत मुताबिक़ उनखे तव्हां तब्दील करे सघो। टीचर अहिड़ो हुजे जेको ॿार ते शयूं इम्पोज़ न करे पर ॿार खे फैसिलिटेट करे त हू पंहिंजी लर्निंग खे पंहिंजी एबिलिटी मुताबिक़ एक्सप्लोर करे, यानी हिकिड़ो गाइड हुजे, फ्रेंड हुजे, सपोर्टिव हुजे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो जेको नज़रियो आहे, आउं जंहिं ॻाल्हि खे फॉलो कयां थो त असां वटि अल्हम्दुलिल्लाह साइंस ते, टेक्नोलॉजी ते या ॿिया जेके शोबा आहिनि उन्हनि में असां दुनिया खे पहुची सघूं या न सघूं, पर असां पंहिंजी जुस्तजू में आहियूं ऐं उन्हनि ते असांजी तहक़ीक़ बि थिए पई ऐं कमु हलंदड़ आहे, चाहे स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि या यूनिवर्सिटीज़ हुजनि। हिकिड़ी शइ खां असां वांझल आहियूं, इहो आउं मुंहिंजे हिसाब सां त कंहिं हद ताईं जेकॾहिं मूं वटि जेके अंग अखर उन जे बुनियाद ते आउं माना दावा करे सघां थो। ठीकु आहे, हालांकि इहा हूंदी हिकिड़ी वॾी ॻाल्हि, पर मुंहिंजी जेको एनालिसिस आहे उन मुताबिक़ उहो इहो आहे त मौजूदा दौर में असांखे जेके बि पाकिस्तान ऐं मख़सूस सिंध, वरी सिंध में भिटाई जो पैगाम जेको आहे, जेको बाज भरियो पैगाम आहे, उन में जेके उहे लफ़्ज़ आहिनि, छो जो शाह साईं जी शाइरी में जेके लफ़्ज़ अथव न, उहो हिकिड़ो लफ़्ज़ कोन्हे, उहो हिकिड़ो ईअं सम्झो त नज़रियो आहे ऐं उन जे पोयां पस मंज़र में का कहाणी मौजूदु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां, मिसाल तौरु शाह साईं ग़लति ऐं सही खे कीअं थो डिफाइन करे। मोखी ऐं चोखी ॿ लफ़्ज़ शाह साईं पंहिंजे रिसाले में इस्तेमालु कया आहिनि। मोखी उहो हूंदो आहे जेको माण्हुनि खे गुमराह करे, माना उहो ग़लति रस्ते। चोखी उहो माण्हू हूंदो आहे जेको जंहिंजो नस्ल दर नस्ल माण्हुनि जूं ख़िदमतूं ॾींदो अचे ऐं नेक नियत माण्हू हुजे। मोखी माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि, चोखी माण्हुनि खे सहूलियतूं ॾींदा आहिनि। असांजे उस्ताद खे हिकिड़े चोखी वारो किरदारु अदा करणु घुरिजे। असांजे सिंध जे करिकुलम में भिटाई खे पढ़ाइणु घुरिजे। बार बार आउं इन ॻाल्हि खे मुख़्तलिफ़ जेके फोरम आहिनि उन्हनि ते दोहराईंदो रहंदो आहियां। मुमकिन आहे त कुझु असांजा जेके ॿिया माहिर जेके तइलीमदान
जेके माहिर आहिनि उहे इन ॻाल्हि ते एतिराज़ बि वारींदा हुजनि, पर जेकॾहिं केरु फेस टू फेस मूंसां वेहे त आउं अंग अखर खणी इन ॻाल्हि ते उन जी मञता जे लाइ हुन सां वेहण जे लाइ तयारु आहियां, भले पॉलिसी ठाहिण वारो हुजे या को इल्मदान हुजे। असांखे साईं जे ॻाल्हि ते थोरो हिन शइ खे पढ़ाईंदासीं त असां में सान्याह ॿधी ऐं असां में भरझलो थींदो। साईं हिकिड़ी ॻाल्हि करियो त भिटाई मखसूस सिंध, वरी सिंध में भिटाई, मां चवां थो भिटाई सिंध जो न, पाकिस्तान जो न, एशिया जो बि न, पर सॼी दुनिया जो मुफ़क्किर आहे, सॼी दुनिया जो हीरो आहे। भिटाई जे लफ़्ज़ में हिकिड़ो फ़िक्र आहे, उहो फ़िक्र इंसानियत जो फ़िक्र आहे, इंसानियत खां मथे को फ़िक्र ई न हूंदो आहे। भिटाई जॾहिं दुआ थो करे त रुॻो सिंध खे नथो करे, भिटाई चए थो साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। ॾिसो समूरी इंसानियत ज़ात के, समूरे आलम के, पूरी दुनिया के दुआ आलम तहां आबाद करी। आलम जेको आहे अमेरिका जा माण्हू जेके आहिनि उहे बि भिटाई जे पैगाम में आहिनि, पर जंहिं ॿोली में साईं शाइरी कई आहे, जंहिं ख़िते में मर्कज़ जिते आहे, ॾिसो मर्कज़ खां शुरूआत करे पोइ तव्हां बैन अक़वामी सतह ते वेंदो न, जॾहिं तव्हांजे मर्कज़ में ई कुझु न हूंदो, जेके बैन अक़वामी सतह जा माण्हू आहिनि उहे त तव्हां खां सवाल पुछंदा न। हिकिड़ी ॻाल्हि मर्कज़ खां तव्हां शुरूआत कयो। मर्कज़ न हूंदो आहे, शेक्सपियर खे असां हिते बि पढ़ूं था हुते बि पढ़ंदा, भिटाई खे कैटेगरी में बंदि करे ॻाल्हि खिते में बंदि ॻाल्हि करे, कैटेगरी जी कोन्हे। लतीफ़ साईं सां वॾी ज़्यादती हूंदी, ॻाल्हि साईं कैटेगरी पीएचडी जी कोन्हे। होल्डर आहे, माज़रत कंदे न इहो चवंदुमि त लतीफ़ साईं खे कैटेगराइज़ न कयो, लतीफ़ साईं खे नंढड़े खिते में बंदि न करणु खपे। ॾिसो उनजो फ़िक्र खे वसी फ़िक्र आहे, उनखे छॾे ॾियो, सॼी दुनिया पढ़ंदी। ऐं तव्हांखे हिकिड़ी शुरूआत तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां जो जेको मौजूदा करिकुलम आहे, तव्हांजी ॻाल्हि सां आउं इख़्तिलाफ़ नथो करियां, तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहियो। मुंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो इहो आहे त हेसी ताईं असां भिटाई खे सिंध में जेको असांजो निसाब आहे उन में फ़क़ति तारुफ़ी अंदाज़ में पढ़ूं पिया। मुंहिंजो इहो नज़रियो आहे त असां इन ते वधीक तहक़ीक़ करे असां बि शुरूआत कयूं, पोइ सॼी दुनिया में उन खे पखिड़ियूं। ऐं तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾेई वञा, मुंहिंजा कई 15 खां 20 रिसर्च आर्टिकल्स आहिनि शाह साईं जी शाइरी ते, जेके अकेडमिया हिकिड़ो वर्ल्ड वाइड नेटवर्क आहे उन ते अपलोडेड आहिनि। तव्हांखे ॿुधायां, सिंध मां घटि माण्हू उन्हनि खे पढ़ंदा आहिनि, पर पूरी दुनिया जे माण्हुनि में फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, उतां खां मूंखां एप्रीसिएशन, नॉर्वे एप्रीसिएशन्स जूं ईमेल ईंदियूं आहिनि। त यानी दुनिया त तव्हां में इंट्रस्टेड आहे, पर कुझु तव्हांखे बि अॻभरो थियणो पवंदो, पंहिंजी जुस्तजू। ऐं हीउ जेको शाह साईं जो रिसालो आहे, इन खे तव्हां पंहिंजे निसाब में हिकिड़ो एज़ ए ह्यूमन बिहेवियर जो सब्जेक्ट, हिकिड़ो इंसानियत जो सब्जेक्ट करे गॾोगॾु तव्हां भले पढ़ायो। ॿोली खे तव्हां भले उर्दू में पढ़ायो, अंग्रेज़ी में पढ़ायो, सिंधी में पढ़ायो, पर तव्हां शुरूआत त कयो न। इहो मौक़िफ़ आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। लतीफ चए लगा पस लतीफ कढो धण काहे तो मिया वड फुणो कढो धण काहे चन छॾे पट पो समर सां भाए चन छॾे पट पो समर सां भाए मलाहे आसरो अल्लाह मां मलाहे आसरो अल्लाह मां ओ करीम
गम क्या लाल के पस लतीफ चैमिया ला 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 कलर जे पालोट से जलिया पा वाहिद वॾाई कया मथे गसन गामिया ला 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 सागिन वरिया सा उठन आप गुजरो मिया ला 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 ओ करीम करीम तू मौला ला अलो भला मिया ला 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 आगमयन गुजड़ो पसण प्रिय जो आगमयन गुजड़ो पसण प्रिय जो मिया ला 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 शेणन जे साजी कयत च रूह नरचन रंग चा सारिंग जानी आयो जू में चा सारिंग जानी आयो जू में मिया ला 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 ओ करीम तू मौला ला कंदिया